आयो लाल सभई चओ झूलेलाल। छो तू प्यारा भटकी तो दर बदर, सभु कुछ त आहे असांजे लाल साईंअ जे दर। 16 सवाल जो सही जवाब आहे सी। श्री झूलेलाल जी ऐं मिर्ख शाह जे विच में युद्ध 40 ॾींहं हलियो। सवाल 17 श्री झूलेलाल जी ऐं मिर्ख शाह जे युद्ध जे 40 ॾींहंनि ताईं सिंधियुनि छा कयो? ए 40 जो विर्त, बी अखो, सी बहिराणो, डी भॼन। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो। साईं जो दर हुजे, सामो दिल बर हुजे।